गंबट भरिसां सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ महिराण मॉडल स्कूल क़ाइमुद्दीन कलोड़ में हिकु न्याणी हिकु बूटो मुहिम तहत वणकारी कई वई। वणकारी मुहिम दौरान हर न्याणीअ स्कूल जे अहाते में पंहिंजे हथनि सां बूटो पोखे माहौल दोस्तीअ जो अमली मुज़ाहिरो कयो। उस्तादनि शागिर्दनि खे वणनि जी अहमियत, माहौलियाती तहफ़ुज़ ऐं साफ़ सुथरी फ़िज़ा जी ज़रूरत बाबति आगाही ॾिनी। उस्तादनि सिराज अब्बासी, तस्लीम अब्बासी, आमिर अली ऐं ॿियनि चयो त न्याणियुनि जी तालीम समाज जी तरक़ीअ लाइ निहायत अहमियत रखे थी। हुननि चयो त बूटा पोखे वणकारी मुहिम जो मक़सदु शागिर्दनि में माहौलियाती शऊर पैदा करणु, ज़िमेवारीअ जो अहसासु वधाइणु ऐं तालीम जी अहमियत खे उजागर करणु हो। जीअं बूटो संभाल सां वॾो थिए थो, तीअं तालीम याफ़्ता न्याणी बि समाज लाइ रोशन मुस्तक़बिल जो सबबु बणिजे थी। तक़रीब जी पुॼाणी ते शागिर्दनि पंहिंजी पोखियल बूटनि जी सार संभाल जारी रखण जो अज़म वरजायो। रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।